नानक देव की जय। साईं लहणाराम साहिब की जय। साईं लाल साहिब की जय। पूज्य माता साहिब की जय। पूज्य अम्मा साहिब की जय। परम पूज्य दादी साहिब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साथ संगत सबनी थे ओम शांति। हल्ली चोर गवार बाबा सत्संग में। हल्ली चोर गवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हल्ली चोर गवार बाबा सत्संग में। हल्ली चोर गवार बाबा सत्संग में। सत्संग आइन के तारा। सत्संग आइन के तारा। अजा में रहने घन कावारा। अजा में रहने घन कावारा। व्यापी रखत हजार बाबा सत्संग में। व्यापी रखत हजार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली चोर गवार बाबा सत्संग में। हली चोर गवार बाबा सत्संग में। पाप अंदर जाते खोलाए। पाप अंदर जाते खोलाए। कदम तेरे अच्छे तो कारे। कदम तेरे अच्छे तो कारे। तब हलवार बाबा सत्संग में। अथव हलवार बाबा सत्संग में। सत्संग में बाबा रंग में। सत्संग में बाबा रंग में। हली चोर गवार बाबा सत्संग में। हली चोर गवार बाबा सत्संग में। चोरी आयो चोरी कर दो। चोरी आयो चोरी कर दो। कपट माउस न
बाबा हिन रंग में सत्संग में बाबा हिन रंग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में हली अचो हिक बार बाबा सत्संग में। ये दादा कुर्सी ते वठी अञा अचे अञा हा बस देव की जय। श्री सतगुरुदेव भगवान की जय। जहिड़ीअ तरह वाच खे ठीकु करण लाइ वाच मेकर वटि ऐं मशीन खे सुधारण लाइ वर्कशॉप में ऐं मिस्त्रीअ वटि वञिणो पवंदो आहे, तीअं माया जे महल ॾाइण लाइ जीव खे सतगुरूअ जे शरण में वञण जी ज़रूरत आहे। उन कारीगर वटि वेंदासीं, वाच ठाहिणी हूंदी त उन वटि वेंदासीं, मशीन ठाहिणी हूंदी त उन वटि वेंदासीं। त जेको मन जे मैल साफ़ करण लाइ सतगुरनि खां सवाइ ॿिए कंहिं वटि इहो इलाज ई कोन आहे जो असांजो करे सघे, त उन वटि ई वञणो, संतनि जे शरण, उहे ई असांजो उद्धार करे सघंदा, मन जी मैल उहे लाहे सघंदा। ॿुधाईंदी आहिनि माता जन चवंदा त छोरियूं जॻहियूं त सफ़ा कयो थियूं, चटियो थियूं जॻहियुनि खे, मन जे अंदरि मिटीअ जा हेॾा थह ॼमी विया अथव, हीअं करे ॾेखारींदा, मिटीअ जा हेॾा थह ॼमी विया अथव, उहे कॾहिं लाहींदा? हेॾे त असां ध्यानु ॾिनो ई कान्हे। ॿाहिरी त हे महल त ॾिसण थी अचे त झटि लाहियूं था, यारीअ ते केॾी था सफ़ाई कयूं जॻह जी, त अहिड़ो हा कपिड़ा मेरा था थियनि त धोऊं था, वरी नथा अछा थियनि त वरी ॿी चट था हणूं, त हेॾे त थोरो ध्यानु ॾियूं, अहिड़ो साल में हिकु ॾींहुं त अहिड़ो रखूं जेको मन खे साफ़ करे, कुझु त उपाउ उन जो कयूं। असां हेॾे ध्यानु ई कान था ॾियूं। हिकिड़ो सेठ हो, कुटुंब परिवार सभु, पर कुदरत अहिड़ी थी, अहिड़ी का बीमारी फैली जो हिन जा सभु मरी विया। हिकिड़ो पाण इहो अकेलो रहियो ऐं नौकर ऐं हिकु नौकराणी, उहे अलॻि अलॻि हुआ, ॿई ज़ाल मुड़ुस कोन हुआ। हे वीचारो सॼो ॾींहुं नौकर कमु कंदो, अंदरियां ॿाहिरियां सभु कमु करे ॾींदो ऐं रोटी खाईंदो। सेठ पंहिंजो दुकानु संभालींदो कंदो। हिकिड़े ॾींहुं नौकर ॿाहिरां अचे थो त नौकराणीअ खे अलाए छा थियो, ख़ाली बाजरीअ जी रोटी खणी ॾिनईं सॼा, चईंसां खा। त वीचारो सुकी बाजरीअ जी रोटी, थधियुनि ते त उहे हिरियल हूंदा आहिनि ग़रीब, त खाए कीअं? जेसि तो हिन सां कुझु त ॾे न, जा रबड़ी ॾे जा ॾुधु ॾे, त चईंसि हल हल तुंहिंजे लाइ ॼण ठाहे रखियो आहे रबड़ी ऐं ॾुधु, खपई त खा न त न खा। हिन खे गुस्सो लॻो, रोटी छॾे हली वियो। शहर मां ॿाहिरि जो निकितो, हलंदो पियो वञे हलंदो पियो वञे, पासे वारे शहर में ॾिठईं त हिकिड़ो संत जी टोली लथल हुई। चए पियो हाणे ॿियो केरु त मूंखे आहे कोन, हिकु इहो ई सहारो हो सेठ जो, हाणे अॼु उहो छॾे आयो आहियां, सेठ जो त वीचारे जो ॾोह कोन हो, पर मां हाणे गुस्से में छॾे आयो आहियां त वरी त वेंदुसि कोन, छो न मां हिननि संतनि वटि हलियो वञा। संत वटि वञे थो,
संत खे सॼी इहे ॻाल्हि करे थो। मुंहिंजो दुनिया में कोई कोन्हे, मां अकेलो आहियां। संत चयसि पोइ छा आहे, जंहिंजो कोई न हूंदो आहे न हुनजो परमात्मा हूंदो आहे, तूं हिते रही। हिन खे आस्ते आस्ते पहिरियों शेवा करणु सेखारियईंसि, वरी नाम जपणु सेखारियईंसि, कीअं कंहिंजा कम कबा आहिनि, कीअं कंहिंसां रहिबो आहे, कंहिंजी शेवा कीअं कबी आहे। पहिरियों आश्रम जी शेवा सॼी सभु कयल हूंदो दीदी। नथो थिए पियो। हे नाम वठी ऐं हे ॾाढो माना अॻिते चढ़ी वियो, संत थी वियो। संत त रटन कराईंदा आहिनि न, हुनखे हेॾे होॾे वठी पियो वञे संत। हिकिड़े ॾींहुं उन ई शहर में आयो जिते हे रहंदो हो, उते हे सत्संग थो करे शहर में, शहर जी सॼी संगत उते अचे थी। उन में हे सेठ बि आयो सत्संग ॿुधणु, त हिनखे सत्संग ॾाढो वणी वियो हिन संत जो। त चएसि थो बाबा मुंहिंजे घर चरण घुमायो वञे, मूंखे करतारत कयो। चयसि भले। सत्संग पूरो करे सेठ वठी आयुसि पंहिंजे घर जो वठी आयुसि त ॾिठई त हे त उहो ई घरु आहे जिते मां रही वियो आहियां, जेको मां छॾे हलियो वियोसि गुस्से में। पर मां ॿिए केॾे वञा हा त भिटकी पवां, हे त मूंखे संतनि जी शरण मिली वई, जो मूंखे आसरो मिलियो। तूं सेठ खे चएसि थो तूं मूंखे सुञाणे थो? चयसि न मां त कोन थो सुञाणां। चयसि मां उहो ई तुंहिंजो नौकर आहियां जेको साल अॻु हिते रहंदो हुउसि तो वटि। हिकु दफ़ो मूंखे रोटी पूरी न मिली, तुंहिंजे नौकराणीअ मूंखे रोटी न ॾिनी त मां गुस्से में घर छॾे हलियो वियुसि। मूंखे अहिड़नि पूरनि संतनि जी शरण मिली जो मां अॼु संत थी वियो आहियां, न त मां अलाए किथे भिटकी पवां। त संतनि जे शरण में एॾो फ़ाइदो आहे, मन जी मैल सभु लही वियसि, जीवन ठही वियुसि हुनजो। ऐं ॿियनि जो बि ठाहे पियो न, ॿियनि खे बि सत्संग ॿुधाए पियो त ॿियनि जो बि जीवन ठाहे पियो, रटन पियो करे। जिते किथे संत त जिते वेंदा आहिनि उते चइनि खे ठाहे ईंदा आहिनि। हुननि जो ध्येय इहो हूंदो आहे संतनि जो, जिते वञूं उते भई चार माण्हू ठहनि। सत्संगनि में शक्ति आहे न। कॾहिं बि व्याकुल न थी, पंहिंजे सहायक मालिक में विश्वास रख। हालतुनि में फेरो आणणु संदसि लाइ अखि चिंब जो खेल आहे। हुन लाइ त अखि चिंब जो खेल आहे। हालतुनि खे फेरे घेरे सघे, राजा खे रंक करे रंक खे राजा बणाए छॾे। हुनखे थोरी देरि लॻंदी, पर चए थो विश्वास न लाइ। जे अॼु असांजी हालत ठीकु कान्हे त सुभाणे थी सघे। असां ईअं न चऊं त मुंहिंजो कमु गुरू छो नथो करे, ईअं न चऊं असां, हू पक कंदो। तूं सभिनी इच्छाउनि खे ठोकर हणी गुरू शब्द में लीन थी वञ, त सभु इच्छाऊं स्वीकार थियण लाइ तुंहिंजो दर अची खड़काईंदा। सभु इच्छाऊं छॾे करे सभिनी जो त्याग, संतनि पहिरियों त्याग कयो आहे न। घर कुटुंब जो, भले रहिया बि घर में पंहिंजा त जेके बि संत थी विया आहिनि गृहस्थी, जेको साईं लाला राज फ़कीरी चोलो आहे, बाक़ी त गृहस्थी आहिनि न सभु। माता जन ॾिठासीं गृहस्थ में, अम्मा कोड़ीनार वारा गृहस्थ में, दादी जन ॾिठासीं गृहस्थ में। गृहस्थ छॾे थोरी हली विया आहे, को बि एॾो करे विया न।
मां इलाही दफ़ा ॿुधायो आहे त कोड़ीनार वारी अम्मा खां मां हिकु दफ़ो पुछां पई त अम्मा तव्हां एॾी भक्ति कीअं करे वियव, हेॾो कुटुंब पालियो, 7 ॿार हुआ अम्मा खे, 7 ॿार, हेॾो कुटुंब पालियव। अॻे पैसो न, कमु सभु हथ सां कंदियूं हुयूं, अॻे थोरी मायूं हूंदियूं हुयूं या एॾो पैसो हूंदो हो, अॻे सभु हथ सां कंदियूं हुयूं ऐं ॿियनि खे केॾा कम कराइण वेंदियूं हुयूं। असुर थींदो उथंदियूं हुयूं उते कोड़ीनार में त सभिनी जे घर पापड़ कराइण वेंदियूं हुयूं ऐं सॼे शहर जा पाठ साहिब अम्मा रखंदा हुआ। गुरु ग्रंथ साहिब घर में हूंदो हुओ, पहिरियों घर में हूंदो हो। मां नंढी हुयमि तॾहिं वई हुयमि, तॾहिं घर में दरबार में सभिनी जा पाठ साहिब अम्मा रखंदा हुई। पढ़ंदा बि पाण हुआ सभु, पढ़ाइण वारियूं थोरी हूंदियूं हुयूं अॻे हेॾियूं, पाण पढ़ंदा सभिनी जा पाठ। त बि एॾा माना सभिनी सां गॾु किथे हॉस्पिटल वञिणो हुजे त असांजूं ॿई इहे पुफियूं अम्मा ऐं दादी चीजन मां 2 भेनर हुयूं, हिकु ई घर में हुयूं, सभिनी सां उहे वञनि। केरु बीमार आहे, कंहिंखे डिलीवरी थी थिए त उन्हनि सां बि उहे वञनि, वरी वेम जी रोटी करे ॾेई अचनि। अॻे एॾा परोपकार कंदियूं हुयूं। असां अॼु घर जो कमु नथा करे सघूं, वांदा नथा थियूं, वांदा नथा थियूं, कम बि सभु मायूं कनि त बि असां वांदा नथा थियूं सभु। पोइ पुछां पई एॾो तव्हां कीअं, एॾी भक्ति कीअं करे वियव, 7 ॿार पालियव ऐं वहिंवार में बि पूरा, एॾा पूरा छा। मूंखे यादि आहे पछाड़ीअ में जॾहिं हिते 3 महीना असां वटि रहिया तॾहिं सेण पुछण आयूं आहिनि। इहे सांतरी जेका हींअर वाकानेर नी, तॾहिं जेतपुर में पुछण आयूं आहिनि, जेतपुर में। त हाणे ख़बर वञे पूरनि संत आहिनि, ब्रह्म ज्ञानी आहिनि, इन्हनि ते को लेप कोन हूंदो आहे ऐं हू बि मञींदा आहिनि, तॾहिं आया। सेण करे कोन माना आया पुछण, दर्शन करण जे करे आया, ॾाढो मञींदा आहिनि। त आयसि त पुछण त मूंखे था चवनि सली पेतीअ में ॾिस टुकुर आहे। त मां चयोसि दादी टुकुर काॾे कंदव, त चई इहा आई आहे न सेण, इनखे ॾियां। तॾहिं त कोई अहिड़ो बंधन कोन हुन भई सेण खे ॾियूं कुझु। तॾहिं बि पछाड़ीअ ताईं एॾो वहिंवार में रहिया, पोइ बि हीअ राह कोन विसारियनि न। वहिंवार में रहंदे हूंदे बि एॾी माना भक्ति करण खां सवली ॻाल्हि आहे। चवनि भई एॾी भक्ति कीअं करे वियव, त मूंखे पिया चवनि असां इहो कमु ज़रूरी सम्झंदा हुआसीं, ॿिया कम पोइ थींदा, पहिरियों हे करिणो आहे। भाॼी चाढ़े वरी वञी वेही रहंदी आहे, वरी ॾिसां अञा भई अटो ॻोए, वरी अञा फुल्के में देरि आहे त वरी वञी वेही रहंदी आहे कोठीअ में। कोठी ठहियल हूंदी आहे हिकु नंढड़ी, हिकिड़ो पलंग रखियल हूंदो आहे, उते भक्ति कंदा। दादा चवंदासीं या तुंहिंजे भक्तीअ लाइ मां कोठी ठाराईंदा। या कम त चवंदा पाणे थी वेंदा। पोइ सच में दादी जन हिकु दफ़ो ॻाल्हि पिया कनि त अलाए कंहिंजे घर पाठ साहिब रखियल हो, अलाए छा, ओॾे पाठ पढ़णु अधी त हली वई। आयासीं उतां देरि सां त मूंखे चए थी तूं अटो ॻोए, मां भाॼी ॾिसां थी, किशू ॼाण आयो, पुट खां ॾकंदा हुई, भले हू मञींदो बि ॾाढो हुयुसि, पर मर्यादा जी मां हिकु ॻाल्हि थी कयां। असांखे गोंडल वारनि खे घुराइणो हूंदो नी अम्मा खे त चवंदा किशूअ खां मोकल घुरो, केॾिड़ो टंग जेतिरो, तॾहिं मुने खां मोकल घुरंदा हुआसीं असांजा वॾा, पोइ ईंदा हुआ। एॾी माना मर्यादा। त दादीअ खे था चवनि तूं अटे चपटी ॻोए त भाॼी मां ॾिसां थी।
किशू ईंदो तेसिताईं थी वेंदी रोटी। त दादीअ चई मां रंधिणे में वियसि, थाल जो थले तां ईअं खणा, थाल ईअं ऊंधो थियल पियो। चई थले तां थाल जो खणा त हेॾो कटोरो भाॼीअ जो भरियो पियो आहे, अलाए केरु रखी वई आहे। चयोमांसि अदी हे भाॼीअ जो त हेॾो कटोरो भरियो पियो अथई। चई हा इहो रख, इहो किशू खाईंदो, फुल्का ॿ टे पचायूं। त जेको करे थो उनखे उहो साईं साथ ॾिए थो। हीअं कबीर भगत हली वियो जंगल में नाम जपण, त पुठियां कीअं सॼो भंडारो करे छॾियईंसि भॻवान। हुननि त जेके पंडित हुआ उहे त ठेकड़ी पिया उॾाइनि भई ॾिसूं था अॼु त कबीर कीअं थो भंडारो सभिनी खे खाराए। सॼे शहर में होको ॾेई आया त अॼु कबीर भंडारो करायो अथव, अॼु कबीर भंडारो करायो अथव। माता लोई जो शहर मां ॿुधी आई त कबीर खां थी पुछे त हे छा आहे, मां शहर मां हीअं पई थी ॿुधां त अॼु भंडारो तव्हां पंहिंजे घर आहे। त चईंसि ईअं था चवनि? चईंसि हा। चईंसि पोइ जेको चए थो उहो भंडारो कंदो, हल त पाण ॿई हलिया हलूं जंगल में। जंगल में वञी वण हेठां भक्ति करणु वेही रहिया। हाणे हुननि जी त लिम लॻी वई, होॾां भॻवान वीचार कयो त हे छा, हे त मुंहिंजे ध्यान में वेही रहियो आहे सभु मूं ते रखी, त हाणे मूंखे हिन जी चिंता करणी आहे। आयो कबीर जे घर, अहिड़ो त भंडारो कयईं जो अॼु ताईं कंहिं न कयो हुजे। शहर जा हा ॿई नारायण ऐं लक्ष्मी ॿई आया। हुन लोईअ जो वेस कयो, हुन कबीर जो वेस कयो। भंडारो अहिड़ो थियुनि जो शहर जा माण्हू सभु खाईंदा बि पिया वञनि ऐं खणंदा बि पिया वञनि। त जॾहिं भंडारो पूरो थियो त माता लोई थी चएसि त हाणे हल हे माण्हू ॾिस वञनि था शहर मां अची, खाईंदा बि था वञनि, खणंदा बि था वञनि, घीअ जा खोड़ा ॻाड़ींदा था वञनि। त कबीर थो चए छाजो हलंदुसि मां, वठण न ईंदो तेसिताईं कोन हलंदोमांसि, वठण अचे त पोइ हलांसि मां भंडारो खाइण। भॻवान ऐं लक्ष्मी हिननि खे वठण आया आहिनि कबीर भगत खे, पोइ विया आहिनि पंहिंजे घर। असां उन ते रखूं कोन था त असांजा कम थियनि कीअं। तूं सतगुरुनि जी शेवा कंदे कंहिं फल जी इच्छा न रख, चाहे इज़त मिले या वॾाई। जेकॾहिं अहिड़ी इच्छा रखंदे त तूं शेवक न बल्कि मज़ूर चयो वेंदे। मज़ूर थियासीं न, जेतिरी शेवा कयूं उन खां ॿीणो त असां घुरी था वठी छॾियूं। अॻु में ई उहा इच्छा रखंदासीं, हे कंदे त हे ॾींदी मैं, हे कमु कंदे त कणा प्रसाद कराईंदी मैं। असां ईअं आहियूं न स्वार्थी। चए थो शेवक न पर तूं त मजूर लेख में मजूरी करे उहा मजूरी वठी छॾींदा आहिनि न। त पोइ असां शेवक छा जा थियासीं जॾहिं इच्छा काई बि न रखूं। मान इज़त मिले की न मिले, असांखे त उहा लॻी पई आहे मान इज़त मिले। केतिरा माण्हू जिस्मानी मोह खे प्रेम जो नकाब ॾेई पाण खे ठॻीनि था। शुद्ध प्रेम त उहो आहे जंहिंमां रूहानी तरक़ी थिए ऐं सुठी सतगुरुनि जे चरणनि में लीन थी वञे। उहो आहे सचो प्रेम। असांखे त पूरो मोह आहे न, मोह में त कुझु तरक़ी थींदी कोन। प्रेम हूंदो त ज तरक़ी थींदी। सतगुरनि सां प्रेम रखूं, संगत सां बि प्रेम रखूं। मिठी ॻाल्हाइण में केॾो फ़ाइदो आहे। छा थो वञे असांजो, कुझु वञे थो? जेको सो मान मिलंदो न मिठो ॻाल्हाईंदासीं त माण्हू चवंदा न भई ॻाल्हाइण ॾाढो सुठो अथईसि। अॼु सुबुह ॿुधाईंदा न केॾो मिठो पई ॻाल्हाए। त मिठे ॻाल्हाइण वारो माण्हू त पाण वणंदो न, त छो न असां मिठो ॻाल्हायूं। असांखे त उहो वणे थो न जेको असां सां मिठो ॻाल्हाए। असां चाहियूं था न त सभु मूंसां मिठो ॻाल्हाइनि, सुठो ॻाल्हाइनि। केरु घटि वधि ॻाल्हाईंदो त वणंदो आहे, केरु खौरो ॻाल्हाईंदो त वणंदो। त असां जेको चाहियूं था घटि में घटि एतिरो त कयूं। जेको चाहियूं ॿिया मूंसां हलनि त अहिड़ो त ॿियनि सां हलूं असां। हर हिकु इंसान खाइण पीअण पढ़णु ॿुधणु
ऐं जिस्मानी सुखनि वग़ैरह जा केतिरा ई कम करे रहियो आहे, पर ॾिसणो इहो आहे तो कंहिंजे निमित करे रहियो आहे। बगीचे जे लाइ या मन ऐं नफ़सानियत लाइ। धन्य उहे आहिनि जेके सभु कुझु मालिक जे प्राप्ति लाइ ऐं प्रसन्नता लाइ करे रहिया आहिनि। सुठी ॻाल्हि आहे। वरे त हर कोई रहे, ज़िंदगी त सभिनी जी कटिजी वेंदी, कंहिंजी कीअं, पर असां कीअं जीऊं था ऐं कंहिंजे लाइ जीऊं था उहो ॾिसूं। बाक़ी जेका जंहिंजी उमिरि आहे ओतिरी त कटणी आहे, हर कंहिंजी कटिजी गुज़री वेंदी, हीअ गुज़री थी बाक़ी। पर जीअण जो चवंदा आहिनि ज़िंदगी ऐं मौत असांजे हथ में कान्हे, पर उहा ज़िंदगी कीअं जीअणी उहो त असांजे हथ में आहे, कीअं असां जीऊं था। कीअं जीऊं बसि उहो सिखूं। अॻे वॾा चवंदा जा जीए तव्हां सिख। जेका कंहिंमें ॾिसूं न भई हीअ सिखण लाइक़ु ॻाल्हि आहे त उहा कैच करे, पर असां ऊंधो था कयूं, अवगुण झटि कैच था कयूं ऐं सुठियूं ॻाल्हियूं छॾे था ॾियूं। हा, परण मां अन्न निकिरी वेंदो आहे, कचिरो रहिजी वेंदो आहे, छज मां कचिरो निकिरी वेंदो आहे, अन्न रहिजी वेंदो आहे। जेको बि वक़्त जे सतगुरुनि जा जे आज्ञा जो पालन न कंदो, पंहिंजा अज्ञान जा पर्दा पासे न थींदा ऐं रूहानी प्रकाश प्रगट न थींदा। जेको आज्ञा ई सतगुरनि जी गुरनि जी न मञींदो त हुनजा अज्ञान जा पर्दा कीअं हटंदा ऐं प्रकाश कीअं थींदो। आज्ञा वॾी कई अथई, आज्ञा भई अकाल खे सभई चलाओ। जेको गुरूअ जी आज्ञा न मञींदो त उहो अॻिते वधी न सघंदो। संसारी माण्हुनि जी वॾाईअ खे सची ऐं स्थिर न सम्झ। जेसिताईं तोमा संदनि स्वार्थ सिद्ध थींदो रहंदो तेसिताईं तुंहिंजी इज़त कंदा, पर जंहिं स्वार्थ सिद्ध थियण बंदि थियो त पोइ तोखे सुञाणंदा बि न। सची ॻाल्हि आहे, सुञाणंदा बि कोन्हे। हिकु दफ़ो अॻे ॿुधायां पई न मोबाइल में, जंहिं वटि पैसो हूंदो, जेब जंहिंजी भरियल हूंदी त उनखां सभु पुछंदा हाउ आर यू, जॾहिं जेब ख़ाली थी वेंदी त पुछंदा हू आर यू। इहे सभु ईअं आहे दुनिया। स्वार्थ जेसिताईं हूंदो तेसिताईं सुञाणंदा, बाक़ी न त पोइ सुञाणंदा बि कान। मालिक जी शेवा ऐं सिमरन करणु पंहिंजो परम धर्म सम्झ। तुंहिंजी अहिड़ी आदत ठही वञे जो तूं उन खां सवाइ रही न सघीं। इज़त थिए या बेइज़ती, उनजी परवाह या चिंता न करणु घुरिजे। परम धर्म हुजणु खपे सतगुरनि जी शेवा ऐं सिमरन करणु, इहो असांजो परम धर्म हुजणु। माना ॿीअ ॻाल्हि ते को ध्यानु ई न हुजे, पोइ इज़त मिले बेइज़ती थिए, मान मिले वॾाई मिले न मिले, पर जंहिंजो चिंतन असां कंदासीं त हू असांखे छॾींदो छा? हू त असांजी चिंता कंदो न। असां हुन जो चिंतन कयूं ई नथा त हू असांजी चिंता छो कजे। दादी जन चवंदा न त भॻवानु चवंदो आहे त तव्हां असांजे लाइ काट था बणो त असां बि तव्हांजे महिल लोह बणिजी वेंदासीं। भई तव्हां सुख में मूंखे यादि ई नथा कयो त दुख में को मां बि तव्हांजी कोन ॿुधंदोमांव, लोह बणिजी वेंदो।
जे सम्झूं बि था हुन खां सवाइ असां केॾे वेंदासीं, केरु आहे हुन खां सवाइ? त उन सां कनेक्शन त ॻंढे रखूं जो औखीअ महिल असांखे कमु अचे। दुनिया त सॼी आहे ईअं ई असां बि उन में अची वियासीं सभु। त वरी बि साईं अहिड़ो सुहिणो असांखे सत्संग ॾिनो अथई जो बचिया वेठा आहियूं। न त ॿाहिरि ॾिसो त ईअं बाहि पई थी भरे बिना काठियुनि जे। इहो दर न छॾियूं, बसि जुड़िया हुजूं हिन सां। सतगुरुनि जहिड़ो परोपकारी टिनी लोकनि में ॿियो को बि कोन्हे। हू जीव खे भिखारीअ मंझां राजा बणाए छॾींदा आहिनि, यानी संदसि सुरतीअ खे शब्द सां जोड़े सभु इच्छाऊं नाश करे छॾींदा आहिनि। उन मां शेवक खे अहिड़ो त डव थींदो आहे जो वरी खेसि तृष्णा रूपी बुख लॻंदी न आहे। सतगुरुनि जहिड़ो परोपकारी थिए त टिनी लोकनि में केरु कान्हे, केरु हूंदो छा? आए न कोई शाह जग में करे भलायूं सभ सां अॻ में भलायूं करे छॾे। उहे अहिड़ा आहिनि। तुंहिंजी ॿुधी जॾहिं साफ़ थी वेंदी त पोइ महसूसु करे सघंदे त सभु कमु करण वारो मालिक पाण आहे। मगर कमु पूरे थियण ते अहंकारी माण्हू चवंदो आहे त हीउ कमु मूं कयो, हीउ कमु मूं कयो। ईअं चई हू पंहिंजी कमाई खे नाश करे छॾींदो आहे। सची ॻाल्हि आहे। छो त जॾहिं बुद्धि साफ़ थींदी तॾहिं सम्झ में ईंदई त करण वारो उहो। बुद्धि साफ़ त नाम सिमरन मां थींदी, हूअं त थींदी कोन। असां त ईअं था सम्झूं नी हे मां कयो, हे मां कयो। असां ईअं किथे था सम्झूं त उहो थो करे। पोइ अहंकार में अची वेंदासीं, पोइ पंहिंजी कई कमाई हिकु कयूं कोन, जेका थोरी घणी कयल हुजे उहा चट करे छॾियूं। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। सतगुर करे नजर बेड़ा पार थी वञे। सतगुर करे नजर बेड़ा पार थी वञे। मालिक जी महर, मालिक जी थे महर, मालिक जी थे महर बेड़ा पार थी वञनि। सतगुर करे नजर बेड़ा पार थी वञनि। सतगुर बाग बणाए थो, सतगुर बाग बणाए थो। उजड़ियल अंगण वसाए थो, उजड़ियल अंगण वसाए थो। तारे तो बेकस हुजे बहर तेरा पार थी वञे। जो भी करे नजर बेड़ा पार थी वञे। दर्द मिटाए थो, दुख रा दर्द निवारे थो।
संकट में भी संवारे तो मुसीबत दूर करे, बरसाए हार सके बरसाए तो बेहद उसे बहरे, बेहद उजे बहरे, बेहद उजे बहरे तवेरा पार जीवन सतगुर करे नजर बेड़ा पार जीवन मालिक जिए महर मालिक जिते महर जो जिते महर तवेरा पार जीवन माँ जिते महर तवेरा पार जीवन जय जय सतगुर बेट्यो आ जय जय सतगुर बेट्यो आ समझो खातो रेट्यो आ समझो खातो रेट्यो आ उते उते परमानंद सुखी, विषय के जय रेट्यो आ विषयन के जय रेट्यो आ जंगल उजे शहर जंगल उजे शहर जंगल उजे शहर तवेरा पार जीवन सतगुर करे नजर तवेरा पार जीवन मालिक जिते महर मालिक जिते महर